नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياروڊ में ख़बर ॾींदा हलूं त ڀرياروड ڀرسان اڳوڻو قانون وارو वज़ीर ऐं बार काउंसिल जे डिवीज़न सदर PP اڳواڻ ضياء الحسن लंजार چاھين سليمان पहुची वियो, जिते अॻूणे तालके नाज़िम ऐं इलाइक़े जी मौज़ूद शख़्सियत रईस ज़फ़र अली राजपर सां संदसि वालिद मरहूम हाजी मीर मोहम्मद राजपर जी वफ़ात ते ताज़ियत कई, संदसि मग़फ़िरत लाइ दुआ कई। इन मौक़े ते ॿिन्ही अॻवाण जे विच में इलाइक़े जे मुख़्तलिफ़ मामलनि ते पिणु गौर कयो वियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे PP अॻवाण ضياء الحسن लंजार चयो त ज़फ़र अली राजपर सां असांजा पुराणा तालुकात आहिनि। मरहूम हाजी मीर मोहम्मद राजपर जो इलाइक़े अंदरि वॾियूं ख़िदमतूं रहियूं आहिनि। हू ज़मींदार सां गॾु बहितरीन शख़्सियत जो मालिक हो, सदाईं इलाइक़े जे अवाम सां हर ॾुख सुख में गॾु रहंदो। इन मौक़े ते रईस ज़फ़र अली राजपर इलाइक़े जी समूरी सूरतहाल बाबति खेसि ॼाण ॾिनी। PP अॻवाण सां गॾु अॻूणो DHO डॉक्टर मज़हर कलोड़ो, अहमद नवाज़ बैंड, DSP भरिया सिटी अब्दुल सत्तार अञण, सिंध बार काउंसिल जे मेंबर एडवोकेट अब्दुल सत्तार खलीफ़ो, शकील मेमण समेत ॿिनि मौजूदनि बि शिरकत कई, जॾहिं त फंक्शनल लीग जे MPA डॉक्टर रफ़ीक अहमद बांबण ऐं چاھين सलेमान पहुची ज़फ़र अली राजपर सां ताज़ियत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।